करायो, ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, अॼु मौज़ू तमामु अहम आहे त जेके अल्लाह ताला जी जेका मख़लूक़ केतिरी आहे, लेकिन टे अल्लाह जूं अहिड़ियूं मख़लूक़ आहिनि जिन खे दवाम आहे, माना मरण खां पोइ बि हुननि जो किरदारु आहे। बाक़ी ॿियूं मख़लूक़ वण टिण पखी पखण मेहूं इहे सभु ख़तमु थी वेंदियूं। उहे टे कहिड़ियूं आहिनि? तंहिंजे करे अॼु मुंहिंजो मौज़ू आहे त इहे जेके टे मख़लूक़ात आहिनि इंसान जूं, उन्हनि जो रोल छा आहे ऐं इहे जन्नत ऐं जहन्नम में मोकिलण या वञण में उन्हनि जो किरदारु छा आहे। अल्लाह ताली मख़लूक़ पहिरियों त आहे इंसान ऐं जिन्न। इन्हनि जी मंज़िल आहे या जहन्नम में वेंदा ऐं जन्नत में वेंदा। असां सां गॾु जिन बि आहिनि। उहे जिन असां वांगुरु ई आहिनि, मुस्लमान बि आहिनि, काफ़र बि आहिनि, ऐं उहे हिते ई दुनिया में रहनि था, लेकिन हुननि जो पंहिंजो लेयर ॿियो आहे। असांखे ख़बर न आहे त हिते जेके हींअर मां प्रोग्राम कयां थो, इहो कंहिं जिन जो घरु आहे या कंहिंजो बाग़ आहे या रेलवे स्टेशन आहे, का ख़बर न आहे। इन्हनि जिन्हनि जो इंसान सां कॾहिं बि बराह रास्त को तालुक़ु रहियो ई न आहे, न को साबित आहे क़ुरान मां। त इहा हिकिड़ी मख़लूक़ आहे जेका इंसाननि सां गॾु या त जन्नत में वेंदी या जहन्नम में वेंदी। ॿिए नंबर ते आहिनि फ़रिश्ता। इहे जेके फ़रिश्ता आहिनि, इन्हनि जो कमु आहे त अल्लाह ताला जे हिन काइनात में अल्लाह जा आर्डर हलाइनि, ऐं उन सां गॾु फ़रिश्तनि जो इहो बि कमु आहे त उहे इंसान ऐं जिन्हनि जे लाइ फैसिलिटेट कनि था, दुआऊं घुरनि था त इहे जन्नत में वञनि। टी मख़लूक़ जेका आहे शयातीन जी ज़ुरियत, उन्हनि खे बि जिन चइजे थो, लेकिन उहे शयातीन जिन आहिनि। इन जो कमु आहे इंसान ऐं जिन्ननि खे जन्नत खां रोकणु, ऐं सननि मंज़िल आहे जहन्नम। इहे वेंदा जहन्नम में हमेशह। हाणे जन्नत खां कीअं रोकींदा? इहो इंसान, इन्हनि खे पावर मिलियल आहिनि। अच्छा, इंसान खे इन्हनि खां बचण जे लाइ असांखे छा मिलियल आहे? वैक्सीन, क़ुरान ऐं रसूल सलाम जी सुन्नत। इहे असांजी दवा आहे जेका अल्लाह असांखे ॾिनी आहे। मिसाल तौरु जेकॾहिं हिकिड़ो टीबीअ जा जरसूम आहिनि, जेकॾहिं कंहिं ॻोठ में उहे टीबीअ जा जरासीम फैलाया वञनि त माण्हू खे टीबी थी वेंदी। पर जेकॾहिं डॉक्टरनि एडवांस में हुननि खे टीबीअ जे जरासीम जी वैक्सीन हणी छॾी आहे त केर बि जरासीम फैलाईंदो, उहे मरी वेंदा जिस्म में घेण साण। त क़ुरान बि अल्लाह जी वैक्सीन आहे, ऐं सुन्नत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात इहा अल्लाह जी वैक्सीन आहे। ऐं जिन जेके आहिनि शैतानी जिन, उहे अटैक कनि था, पर जिन वटि इहा वैक्सीन मौजूदु आहे उहे बची था वञनि। तंहिंजे करे जेके माण्हू अल्लाह जे हिन क़ुरान ऐं अल्लाह जे रसूल जी सुन्नत ते अमल कनि था, सम्झनि था, त उन्हनि ते शैतानी असरु कोन थो थिए। न त जेकॾहिं ॿिया आहिनि त उन्हनि सां शैतान ॿिनि तरीक़नि सां जेके शैतान असरु थो करे। नंबर 1, पहिरीं त कंदो विसविसो, अचे कननि में ॻाल्हाईंदो, दिलनि में ॻाल्हाईंदो। वरी ॿियो इन खां वॾो ख़तरनाक हिन खे पावर मिलिया थो, इंसानी शक्ल बि इख़्तियार करे सघनि था, ऐं तव्हां सां अची कंहिं दोस्त जी शिकिल में मिली सघनि था, कंहिं पीर जी शिकिल में मिली सघनि था। तंहिंजे करे जॾहिं बि तव्हांखे को इंसानु मिले थो, पहिरीं त यकीन न कयो त वाक़ई इहो इंसानु आहे। थी सघे थो इहो शैतान आहे जेको मुंहिंजे दोस्त जी शिकिल में मूंखे ख़राबु करण लाइ पहुतो आहे। हाणे इन ते असां क़ुरान में अॻिते हलूं था इन टिनी शयुनि खे सम्झण लाइ। पहिरीं त जॾहिं अल्लाह ताला बिस्मिल्लाह रहमान रहीम इस कुलना लिल मलाइकत इसजुदू लि आदम फसजदू इला इब्लीस, जहिड़ो किथां शुरू थियो त जेको आहे सो जॾहिं अल्लाह ताला इंसान खे पैदा करे उन में पंहिंजो रूह विधो, सॉफ्टवेयर विधो, त एडवांस सॉफ्टवेयर हो। तंहिंजे करे अल्लाह साईं जेको आहे सो फ़रिश्तनि खे चयो त तव्हां हिन खे सजदो कयो। हुननि सजदो कयो, पर उते इन वक़्तु इब्लीस ऐं शैतान जा ज़ुरियत हुई, उन्हनि न कयो। कान मिनल जिन, इहो बि जिन जो क़िस्म आहे, पर शैतानी जिन आहिनि। त
अलाह फरमाए थो त हीउ नाफ़रमान थियो, तव्हां सां साड़ कयईं, तव्हांखे सुपीरियर न सम्झयईं, त अफ़ तत्तख़िज़ून उहो ज़ुरियतो ओलिया मिन दूनी, त पोइ छा तव्हां ऐं इन जेको कुटुंब आहे उहे बि शैतानी नंढा जिन आहिनि, तव्हां इन्हनि खे यार करे वठंदव ऐं मूंखे छॾे ॾींदव। वहुम लकुम अदून, ही जॾहिं की खुलिया तव्हांजा डिक्लेयर्ड दुश्मन आहिनि। अलाह पुछे थो, बाक़ी अलाह फरमाए थो कज़ालिक जअलना लिकुल नबियन अदुवन शयातीन इंस वल जिन, चए थो त असां जेको आहे सो हर नबीअ लाइ शयातीन जिन दुश्मन मुक़ररु कया आहिनि। वरी जेकॾहिं शैतान जे चवण में की इंसान लॻी वञे त उहे बि सम्झो शैतान जे साथी थियनि था। यू ही बादुम इला बादन, पर इहे जेके शैतानी जिन आहिनि इहे इंसाननि सां ॻाल्हाए सघनि था। इन खे ॿ पावर आहिनि, इंसान सां ॻाल्हाए सघनि था, बल्कि रूप मटाए शिकिल मटाए इंसान सां कचहरी बि करे सघनि था। अलाह फरमाए थो वलौ शाह रब्बुक मा फ़अलू, अलाह चए थो इहा जेका मां शैतानी जिन्हनि खे फैसिलिटी ॾिनी आहे त तव्हांखे विसविसो कनि या तव्हां सां डायरेक्ट मिलनि बि अची, चए थो जेकॾहिं अलाह चाहे त मां हिन खे फैसिलिटी न ॾियां फ़ज़रहूं वमा यफ़्तरून, तंहिं करे हिन खे छॾे ॾे जेको कूड़ ठाहिनि था। ऐं इन्हनि सां केरु राज़ी थींदो, वली तस्ग़ा इलैहि अफ़िदतुल लज़ीन ला युमिनून बिल आख़िरत, इन्हनि सां यारी उहे रखंदा ऐं जो दिलियूं लड़ंदियूं उन्हनि जूं जेके आख़िरत ईमान ई कोन अथनि। वल यरदहू वल यख़्तरफ़ू माहूं मुख़्तलिफ़ून, भली इहे कूड़ ठाहिनि ऐं इन्हनि सां ठहनि। माना शैतानी जिन्हनि सां उहे इंसान वञी यारी रखंदा, पासो वठंदा, जिन खे उमेद न आहे त आख़िरत में को हिसाब किताब थींदो। हाणे जेके शैतानी जिन्हनि खे अलाह साईं पावर ॾिनो आहे, कहिड़ा कहिड़ो पावर आहे? पहिरीं नंबर 1, दिलि में ख़्याल पैदा कंदा, विश्वसो करे तव्हांखे विझंदा। वरी इंसानी रूप इख़्तियार करे सघनि था। उनखां पोइ जेकॾहिं हिननि जे चंबे में उहे इंसान अची हिननि जा यार थी था वञनि त उन्हनि खे उहे पोइ थी था वञनि शैतानी इंसान या इंसान शैतान, उहे मुआशिरे में फिरनि घिरनि था ऐं ॿियनि सां माण्हुनि खे गुमराह कनि था ऐं इन मां ई मौलवी पैदा थियनि था, ॾाढियूं रखराईंदा, पर आहिनि उहे शैतानी इंसान ऐं बिल्कुलु उहे बातिल खे हक़ सां टकराइनि था। पहिरियों आहे त दिलि में ख़्यालात पैदा करे सघनि था। अचो हाणे क़ुर में, हाणे छा थियो त जॾहिं जहन्नम में विया पिए माण्हू रस्ते ते त उहो शैतान वेठो ॿधो, उनखे बि जहन्नम वञिणो आहे। त अलाह तो क़ुर ते वकाल शैतान लम्मा कुज़ियल अमर, जॾहिं सभिनी खे जहन्नम जी वीज़ा मिली वई ऐं लंघंदा उनजे भरिसां त शैतान खे ॾिसी ऐं उनखे चिड़कंदा, थुकूं हणंदा त चए थो शैतान चवंदुनि अन अल्लाह वादकुम वादल हक़, चई ॾिसो ॻाल्हि ॿुधो, तव्हां हो अंधा, तव्हां सां अलाह जेको हिन क़ुर में वाइदा कया आहिनि इहे सच आहिनि। हाणे ज़ाहिर तव्हांखे जॾहिं तव्हांखे माना सां पढ़ंदव त ख़बर पवंदव न त क़ुर छा थो चए, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके तव्हांखे इंस्ट्रक्शन ॾियनि इहे सच आहिनि। वातुकुम, पर मां जेके तव्हांखे पे आसरा ॾिना, फ़ख़लफ़्तुकुम, मां इहे कूड़ा ॾिना ऐं हींअर मां हथु खणी विया उन्हनि तां। त चवंदसि इहो कहिड़ो ज़ालिम, तो असांखे जहन्नम मोकिले, हाणे तो चईं त मां हथु खणी विया। त चए थो वमा कान अली अलैकुम मिन सुल्तान, चईं ॾिसो मां तव्हां सां ज़बरदस्ती कान कई, न को मां तव्हांखे मस्जिद में टंग खां गेले कढियो, या मां तव्हांखे ॾंडो हयो त निमाज़ न पढ़ो, या मूं तव्हांखे चयो त धिको ॾिनोमांव त रुश्वत वठो। मां त तव्हांखे इला अन दऊतुकुम फस्तबजिबूली, ऐं तव्हांखे आइडिया ॾिनी, तव्हां मुंहिंजी आइडिया क़बूल कई। हाणे जो मूंखे थुकूं था हणो, मूंखे गारियूं था ॾियो, फला तलूमूनी, मूंखे घटि वधि न ॻाल्हायो, लूम अनफुस, इहे चंबा थुकूं पंहिंजे पाण खे हणो। मां अना बि मुसरिख़ुम, हाणे न को मां तव्हांजी का हेल्प करे सघां थो, व मां अंतुम बि मुसरिख़ी, न को तव्हां मुंहिंजी का मदद करे सघो था। इनी बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, चए थो मां त तव्हांखे विसविसो ऐं बुराईअ ते उभारियो, पर तव्हां भॻ वञी शिरक कंदा हो, वञी मोलनि खां घुरंदा हो जिन क़बरुनि में अलाह जे वलियुनि जा रूह ई कोन्हनि, उहे जन्नत में वेठा आहिनि, ख़ाली क़बरुनि खे वञी घुरंदा हो। त चई मां त अलाह खे सुञाणा थो, ॻाल्हि इहा आहे त इनी कफ़रत बि मां अशरक तुमूनी मिन क़बुल, तव्हां मुंहिंजे चवण ते जेको शिरक कंदा हो आऊं कोन कंदो हुउसि। इन ज़ालिमी लहू अज़ाब अलीम, हाणे तव्हां शिरक कयो आहे तव्हांखे अज़ाब मिलंदो। इहो आहे विसविसे जो तरीक़ो हुनजो। उन खां पोइ शैतान खे ताक़त आहे त इंसानी रूप इख़्तियार करे सघे थो। ॿुधो हिन में अचे थो त रसूल सही मुस्लिम में इन शैतान यतमसल फी सूरत रजुल, शैतान इंसानी शिकिल इख़्तियार कंदो आहे। पोइ याती क़ौम, पोइ कंहिं जलसे में ईंदो, पोइ ॾाढी बि ईअं ॾेखारींदो बुज़ुर्गनि वारी,
पोइ युहदिसुम बिल हदीस मिलकद कूड़ियूं हदीसूं कूड़ियूं ॻाल्हियूं स्टोरियूं ॿुधाईंदो, जीअं अॼुकल्ह रुगो था कनि गोस पाक गोस पाक गोस पाक। हालांकि हज़रत गोस पाक फरमायो आहे त क़बर खे पको न कयो, ऐं हे चंद बसि उहो अलाह खे हींअर विसरी वियो अथनि, अलाह जो रसूल विसरी वियो आहे, हाणे रुगो गोस पाक। भई हूंदो अलाह जो वली हूंदो त पंहिंजी कमाई कयो, तव्हांजो छा वञे। सो अचे उन्हनि खे हणंदो अहिड़ा कूड़ गोस पाक जूं तक़रीरूं कंदो। पोइ इहा त फ़र्क़ु कोन, पोइ जॾहिं जलसो ख़तमु थी वेंदो, माण्हू घरनि में वेंदा, पोइ यकू रजुल मिनहुम, पोइ जिन्हनि जी तकीर ॿुधी आहे उहो वरी ॿियनि खे वञी चवंदो समय त रजुलनि, चए थो वाह जी मां हिकिड़ी तकीर ॿुधी आहे। पुछंदुसि केरु आहे, चई ऐरफ वजह वला अदरी मसमो, चए थो चहिरे मां सुञाणांसि, भई नाले जी मूंखे ख़बर न आहे। भई इहो हदि उहा कूड़ी जेका ॻाल्हि हुन कई माण्हुनि में फैलाई, इहो आहे शैतान जो कमु। अलाह ताला फरमाए थो त शैतान जो ॿियो मिसाल थो ॾिए त कीअं इंसानी रूप इख़्तियार थो करे। जॾहिं मके जा मुशरिक मदीने में अलाह जे रसूल ते बदर में हमिलो करण पे विया त ॾाढो जेको आहे सो शोशा पिया कनि, दुहल पिया वॼाइनि, साईं हथियार वञ। त जॾहिं निकिरण वारा हुआ त उते हिकिड़ो कबीलो हो जेको हुन जे पाड़े में रहंदो, उहो उन जो जेको सरदार हो जेको आहे सो हिननि जो दुश्मन हो। त शैतान छा कयो जो हुन मौक़े ते उन सरदार जी शिकिल इख़्तियार करे अची हिन सां मिलियो, त वाइड़ा थी विया त चई हीअ त असांजो दुश्मन आहे, कीअं आयो आहे ऐं छा थो चवेनि। अचे चवनि थो शाबास इज़यन लहुम शैतान अमालहुम, शैतान जो वाह जी ताक़त अथव, वाह वाह एॾा हथियार, वकाल ला ग़ालिब लकुमुल यौम, चई अॼु तव्हां ते केर बि फतह हासिलु न कंदो, तव्हां ग़ालिब रहंदो मिनन्नास, इन जारूं लखूं, ऐं तव्हां मुंहिंजो ख़ौफ़ न कयो, मुंहिंजो ख़ानदान तव्हां ते कबीलो हमिलो कोन कंदो, ऐं मां तव्हां सां गॾु थो हलां। त ॾाढा ख़ुशि थिया, चऊं भई हेॾे वॾे कबीले जो सरदार बि असां सां गॾु आहे, ऐं सुराका बिन नालिक हुन सरदार जो नालो। हाणे से गॾु शैतान गॾु थो हले पियो इंसानी शिकिल में। जंहिं बदर जे मैदान ते पहुता त अलाह ताला बि काउंटर करण लाइ, छो त शैतान खे काउंटर कंदो, हे जेको क़ुरान ॾिनो अथई इहा वैक्सीन आहे शैतान खां बचण जे लाइ। जेकॾहिं तव्हां वैक्सीन न कंदव, इलाजु न कंदव त उहो कब्ज़ो करे वेंदो तव्हांजे मथां। त अलाह हाणे ज़ाहिर त शैतान जो हुन सां गॾु आहे, त शैतान जा जेके जिन ज़ुरियत उहे बि हूंदा, त उन्हनि खे काउंटर करण लाइ अलाह ताला बदर में फ़रिश्ता बि मोकिलिया। अच्छा ब्रेक वठूं था। ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। त साईं इहो शैतान ऐं ज़ाहिरा जी ज़ुरियत जेके टोलो आहे उनजो शैतान जो, उहो बि गॾु हूंदो, खणी हिननि खे ॾिसण में कोन ईंदो हूंदो। हीअ त हुन जेको रईस हो सुराका बिन माकिल, उनजी शिकिल इख़्तियार कई, कंहिंजी बि शिकिल इख़्तियार करे सघे थो, तव्हांजो भाउ जी बि शिकिल इख़्तियार करे अचे तव्हांखे गुमराह करे सघे थो। तंहिं करे ख़बरदार हीअ वैक्सीन कयो, हिन वैक्सीन खे माना सां पढ़ंदव त तव्हां हर हमले खां बची वेंदव, न त हीअ तव्हांजा लाह खणी छॾींदो शैतान। बहरहाल बदर जे मैदान ते जो पहुता त हीउ शैतान बि गॾो हिन सां, उनजी ज़ुरियत जेके जिन ज़ाहिरा उहे बि हूंदा जेके माण्हुनि खे ॾिसण में न पिया आया। त अलाह ताला छा कयो जो बदर ते वरी फ़रिश्तनि जो वॾो ग्रुप मोकिलियईं त इन्हनि खे काउंटर करण जे लाइ। त शैतान त ॾिठईं त फ़रिश्ता ॾिसण में आयसि। हाणे ॿुधो क़ुर फलमा तारातिल फ़ियतान, जॾहिं ॾिठईं त ॿई टोलियूं आहिनि, माना हे मुस्लमान बि आहिनि, मथां फ़रिश्ता बि हिननि जी मदद करण लाइ आहिनि, न कसल अकबई त वठी थो पोइ हिते भॼे। वकाल इनी बरीउन मिनकुम, चई बाबा मां तव्हां सां गॾु कोन आहियां। त हुन चयो अड़े छा सुराका बिन मालिक छा थियो आहे, चरियो थियो हेसि ताईं गॾु आहियो वरी भॼी थो। चई इनी अरा, मूंखे उहा शइ थी ॾिसण में अचे माला तरून जेका तव्हांखे ॾिसण में कान्हे। केरु पिया ॾिसनि? फ़रिश्ता। इनी अख़ाफ़ुल्लाह, मूंखे अलाह जो ख़ौफ़ आहे, छो जेकॾहिं मां फिज़िकली तव्हां सां लड़ाई में शामिलु थींदुसि त फ़रिश्ता थींदा त मूंखे मारे विझंदा। वल्लाह शदीदुल इक़ाब, अलाह जी पकड़ सख़्तु आहे, मां न आहियां तव्हां सां। उन खां पोइ शैतान जी ॿी ताक़त कहिड़ी आहे? शैतान इंसानी शिकिल में
कंहिं इलाइक़े जे वलीअ जी इख़्तियार कंदो आहे, बाक़ी पाण खे कॾहिं शैतान कोन चवंदो, चवंदो मां फ़रिश्तो आहियां या मां फलाणो बुज़ुर्ग आहियां। त इन करे हे जेके ॾाढनि वारा माण्हू वेठा हूंदा अथव, का ख़बर कान्हे त इहो केरु आहे जेको गुमराह थो माण्हुनि खे करे शिरक थी सघे थो, इहो शैतान हुजे जेको इंसानी रूप इख़्तियार थो करे। इन्हीअ जो हिकिड़ो जाॻंदो मां मिसाल तव्हांखे ॾियां थो। हिते सिंध जो हिकिड़ो हूंदो शेख अब्दुल क़ादिर बिन हबीबुल्लाह सिंधी, इहो डॉक्टर अमीर बख़्श चना जो दोस्त हूंदो, सऊदी अरब में वॾो बुज़ुर्ग हो, हितां जो माण्हू हो ऐं मां बि हुन सां मिलियो आहियां उते। उन हिकिड़ो किताबु लिखियो अरबीअ में, तसोफ़ इल मीज़ान बहस व तहक़ीक़, तसोफ़ ते हुन हिकिड़ो किताबु लिखियो। उहो थो ॾसे त जॾहिं मां पाकिस्तान, अच्छा हाणे इंटेलिजेंट माण्हू आहे न साईं, त शयातीन ख़ासि तौर उन्हनि सां कॉन्टेक्ट कंदा जेके ज़हीन माण्हू हूंदा आहिनि, छो त सुभाणे जेकॾहिं इन ॾाढ़ी रखी ऐं पीर थी वेठो त ज़हानत में हर क़िस्म जा सुवाल जा जवाब ॾेई वेंदो ऐं माना शैतान जो वॾो कमु कंदो। सो हीअ अरबीअ में आहे जंहिंजो मां तव्हांखे ॿुधायां थो। त चए थो त हिकु दफ़े असां हिकिड़े बाग़ इन में सिंध में, पोइ हाणे ख़ैरपुर में आहे किथे बाग़, खजनि जे बाग़ घुमणु वियासीं, त उते चई त हे हाणे अरबीअ में मां जो तर्जुमो तक़रीबन करे थो ॿुधायांव। हिन पाण लिखियो आहे, चई मां वेठो हुउसि दोस्त सां त हिकिड़ो परे खां हिकिड़ो उघाड़ो माण्हू आयो ऐं जनाब हथ में शराब जी बोतल अचे मुंहं जे भरिसां पई थो। मां डिॼी वियुसि, बणा कहिड़ी भला उघाड़ो वाह शराब जी बोतल। मूंखे चए थो हबीबुल्लाह मां तोखे सुञाणा, तूं मदीने में रहंदो आहीं न। ऐं पोइ हाणे अरबीअ में पियो ॻाल्हाए, अलाए सिंधीअ मूंखे न आहे ख़बर, पर हिन अरबीअ में इहो किताबु लिखियो आहे, मूं वटि किताबु मौजूदु आहे। चई तोखे मां मदीने में ॾिठो आहे, तूं रहीं थो फलाणो घर त तुंहिंजे फलाणे में फलाणा शेख था रहनि, फलाणा होॾां था रहनि। चई मुंहिंजे त पेरनि हेठां लिखे थो, पेरनि ज़मीन ते भई कहिड़ी भला आहे जो मूंखे अचे थी करे, ऐं शराब अथसि हथ में। ऐं मूंखे जेको आहे सो चई त तूं हाणे अलाह वारो थींदे ऐं मां तोसां मिलंदुसि, ऐं जेको आहे सो तूं जेको आहे सो मुंहिंजा चवण वठिजांइ। चई त मां त सभा डिॼी वियुसि। चई उन खां पोइ मां जॾहिं मदीने वियुसि ऐं किताब ॾिठमि त ख़बर पई थिए त शैतान जेको मूंखे रुकरूट पियो करे त मां पीर थियां। हे पीर जेके तावीज़ लिखनि था, इहे इन जा शैतान जा रुकरूटेड आहिनि, इन्हनि जा चेला आहिनि इहे। पोइ छा थींदो, ऐं हे ईअं कोन चवंदा शैतान तव्हांखे त मां शैतान, चवंदा असीं फ़रिश्ता आहियूं, अलाह जा फ़रिश्ता, तुंहिंजी मदद करणु आया आहियूं। हीअ किताबु आहे, मूं जेकॾहिं कंहिं खपे त मां ॾेखारींदोसांसि। पोइ चई मां जॾहिं वापसि वियो आहियां त मां जॾहिं वञी पढ़ियो त ख़बर पई त शैतान मूंखे अलाह बचायो। हाणे क़ुर छा थो चए त क़यामत जो ॾींहुं थींदी न, त इहे जेके बुज़ुर्ग आहिनि, ॾाढियूं रखरा आहिनि शैतान, ऐं पाण खे चवंदा त असीं त अलाह जा फ़रिश्ता आहियूं। त उते वञी चवंदा माण्हू त साईं असांखे जहन्नम में छो मोकिलियो, असीं त तुंहिंजे बुज़ुर्गनि ऐं फ़रिश्तनि जो असीं चवणु वठंदासीं। क़ुर छा थो चए, योम यहशरुम जमिया, जॾहिं क़यामत ॾींहुं मां सभिनी गॾु कंदुसि, सुम यक़ूल मलाइकत, त फ़रिश्तनि खां पुछंदुसि हाउला इयाकुम कानू या हुजे, सभु था चवंदासीं फ़रिश्तनि जो चवणु वठंदासीं। हीउ तव्हांजो चवणु वठंदा आहियो छा, या तव्हां सां को कॉन्टेक्ट कयो छा फ़रिश्तो, मूं त तव्हांखे इजाज़त कान्हे, तव्हां हिननि सां मिलिया आहियो छा। त फ़रिश्ता जवाबु छा था ॾियनि, कालू सुभानक, अलाह साईं तूं बेहद साराहियल आहीं, अंत वलीयुना मिन दुनिम, तूं ई असांजो दोस्त आहीं, भर झलो आहीं हिननि जे मुक़ाबले में। बल कानू यअबदून अल जिन, इहे असांखे कोन चवणु वठंदा, जिन्हनि जो चयो वठंदा, अक्सरों बि मोमिन, इहे अक्सरों ते ईमान आणींदा, उहे जिन हुआ। तंहिंजे करे अलाह फरमाए थो फ़रीक़न हदा व फ़रीक़न हक़ अलैहिम ज़लालत, चए थो हिते हिन दुनिया में ॿ टोलियूं थी वेंदियूं, हिकिड़ा जेके क़ुर सम्झंदा, माना सां पढ़ंदा, इहे हिदायत ते हलिया वेंदा, ॿिया गुमराह थी वेंदा। छाजे लाइ, केरु गुमराह थींदो, इन मुतख़ज़ू शयातीन ओलिया मिन दूनिल्लाह, छो त इन्हनि शैताननि सां यारी रखी अलाह खे छॾे, भई यह सबून अन मुहतदून, पर शैताननि उनखे चयो त हक़ ते तव्हां आहियो, पीर तव्हां आहियो थींदव, असां तव्हांजे लाइ फ़रिश्ता आहियूं या असां वॾा बुज़ुर्ग आहियूं, ऐं सम्झंदा त असीं हिदायत याफ़्ता आहियूं। माना इहो आहे धोखो शैताननि जो, त कमु शैतानी कंदा पर सम्झंदा त असीं पहुतल आहियूं। ऐं जॾहिं उनखे चइबो वैज़ा फ़ालू फ़ाहिशतन कालू, चइबो भाई हे बुराई जा कम था कयो, तव्हां हे माण्हुनि खे कूड़ा तावीज़ लिखी था ॾियो, छाजा था तावीज़ लिखो, क़ुर खां माण्हुनि खे दूरि था कयो, को बुराईअ जो कमु कनि था, त कालू वजदना अले आबान, चई असांजे बाबा साईं बि इहो कमु कंदो, असांजो ॾाॾा साईं बि इहो कमु कंदो।
वल्लाह अमरना बिहा, एॾा बुज़ुर्ग आहे त अलाह उन्हनि खे इहो कमु चयो हूंदो न। कुल इन अल्लाह ला यामुरुल फहशा, चईं त अलाह ताला ॾी बुराई जो कीअं तव्हांखे हुकुम ॾींदो। अलाह ताला चवंदो अलाह जे क़ुर खे माना सां पढ़ो, अलाह जो निमाज़ूं पढ़ो, सभु कुझु कयो। अतक़ूलू अलाह मा ला तालमून, ऐं अलाह ते ठोकियो था शयूं जिन जी तव्हांखे ख़बर ई कान्हे का। नबी करीम सलाम फरमाए थो पर इनी ख़लक़त इबादी हुनफ़ा, चए थो मां त इंसाननि खे जेको आहे न सो जीअं ॼावा आहिनि त मां हुननि खे अलाह खे सुञाणण जी ताक़त ॾेई मोकिली आहे। लेकिन शैतान जेको आहे इन्हनि वटि अची ऐं उन्हनि खे हिन दीन खां हटाए थो। और जेका शयूं मूं हलाल कयूं आहिनि, चए थो त हरमत अलही, मां जेके शयूं हलाल कयूं अथऊं इहे शैतान चवंदा आहिनि हराम जो न खा। चए थो अलाह साईं जेके शैतानी जिन आहिनि इनहू यराकू कबीलहू, इहे हिन वक़्तु बि शैतान उनजा ॿिया जेके 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 उनजी ज़ुरियती जिन आहिनि, इहे शैतानी जिन, हू जेके जिन ॿिया आहिनि इंसाननि वांगुरु त असांजा वास्तो न आहे। हिकिड़ा जिन आहिनि जेके असां वांगुरु इंसान आहिनि, उहे बि जन्नत जहन्नम में वेंदा, उहे इन दुनिया में आहिनि, पर उन्हनि जो असां सां कॾहिं बि को टच न रहियो आहे। टच करे थो सिर्फ़ु शैतानी जिन, उनजो नालो बि जिन आहे। त चए थो इन्नहू यराकुम हुव कबीलहू मिन हैस ला तरौनम, चए थो उहे शैतान ऐं उनजो ज़ुरियत जिन तव्हांखे हींअर बि ॾिसनि वेठा, ॾिसनि था, तव्हां कोन था हुनखे ॾिसी सघो। लेकिन इन्ना जालन शयातीन ओलिया लिल्लज़ीन ला युमिनून, इहे शैतान जो असरु उन्हनि ते थिए थो जेके ईमान नथा आणनि, जेको क़ुर मान सां कोन था पढ़नि। ऐं जेकॾहिं का बुराई कंदा, माण्हुनि खां ठगी कंदा, साईं तोखे जन वेठा आहिनि साईं बाबो मुंहिंजो हो पीर, तंहिंजे करे हाणे मां बि पीर थी वेठो आहियां, माण्हू पिया था पेरनि खे दॿाइनि, टंगुनि खे ज़ोर वेठा ॾियनि, त वैज़ा फ़अलू फ़ाहिशतन, पोइ जॾहिं का बुराई कराईंदा बुत मुअलनि खां क़बरुनि खां उन्हनि खे चवंदा त वञी घुरो, कालू त पुछबनि छो था इहो कमु कयो। क़ुर अलाह ताला चए थो मां साह जी रग खां विझां, मूंखां घुरो, त कालू वजदना अलह आबाना, चईसि त चवनि था त असांजे अलाह ताला जो हुकुम कयो आहे। तंहिंजे करे शैतान जो मक़सदु छा आहे, शैतानी इंसान शैतान जे मदद सां करामतूं ॾेखारींदा। शैतान उन्हनि सां गॾु आहे, इहो जेके कूड़ा पीर ठाहे थो तव्हांखे करामतूं ॾेखारींदा, कॾहिं तव्हांखे हवा में उॾी ॾेखारींदा, कॾहिं तव्हांखे घर जा हवाल ॾींदा, छो त जिन आहिनि न, इहे शैतानी जिन मौजूदु आहिनि। मिसाल तौरु तव्हां वञी हुन सां मिलंदव शैतानी पीर सां, त उहो उनखे कन में ॾसींदो जिन ते आयो आहे, चईंदा बाबा ॾे ख़बर, भला चओ सुवारी कान मिले जो तूं इहो ॾांदा गाॾीअ ते चढ़ी आहीं, त हे त डिॼी वेंदो त भई साईंअ खे इहा बि ख़बर पइजी वई, या घर जो हवाल ॾींदो। इहो आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जेका वैक्सीन आहे न इन शैतानी जिन्हनि खां बचण जी, पहिरियों त इहो आहे त हिन क़ुर खे माना सां पढ़ो। ॿियो रसूल असांजी सुनत ते हलो। टीं ॻाल्हि वला ताकलू मिमा लम युज़्कर इस्मुल्लाह अलैहि, का बि शइ खाओ त बिस्मिल्लाह रहमान रहीम खाओ, ज़बह कयो त अलाह जे नाले ते ज़बह कयो। तंहिंजे करे उहा शइ बिल्कुलु न खाओ जंहिं ते अलाह जो नालो न वरितो वियो हुजे, इन्नहू लफ़िस्क़ आहे, पलीती आहे। मिसाल तौरु मां हिकिड़ी ॿकरी खणी वञी थो कंहिं मज़ार ते कुहां त पीर जे लाइ थो कुहां, माना अलाह लाइ नथो कुहां, त इहो फिस्क आहे। इन शयातीन ल यूहून इला ओलियाहुम, ऐं इहे शैतान जेके पीर कूड़ा ठाहिनि था, तव्हांखे त लॻंदो त वॾो बुज़ुर्ग आहे, उन्हनि सां वञी कन में ॻाल्हाइनि था, ली जादुलुकुम, त तव्हां सां बहस कनि, तव्हांखे बहस में मारे छॾींदा। इन अत तूं जे इन्हनि खां महरूब थी इन्हनि जे पोयां हलंदव, इन कुमल मुशरिकूं, त तव्हां बि शिरक शुरू करे ॾींदव। जेके शैतानी इंसान आहिनि, जिन सां शैतान तालक करे ऐं पाण जहिड़ो करे थो छॾे, उनजा 3-4 नाला आहिनि। हिकिड़ो आहे रिजाल ग़ैब, माना हिनखे ग़ैब जूं ख़बरूं थियूं अचनि। ॿियो काहिन, माना जादू कंदो। टियों करामत वारा पीर। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त इन्नमा ज़ालिकुम शैतान, इहो शैतान आहे, युख़विफ़ ओलियाओ, पंहिंजे पीरनि खां, इन्हनि ठगर वारनि खां तव्हांखे रिॼारे थो। फला तख़ाऊं, ख़बरदार बहादुर थियो, इन्हनि खां असुली न डिॼो। व ख़ाफ़ूनी, डिॼणो अथव, अलाह चए थो मूंखां डिॼो, इन कुंतुम मोमिनीन, जे मोमिन आहियो। हाणे शैतानी जिन्हनि जो पावर कहिड़ो आहे, पहिरियों त भारी वज़न उठा कर उनको हवा में उड़ाना, याने तव्हांखे शइ मथे खणी ॾेखारींदा, या तव्हांखे खणी वञी तवाफ़ कराईंदा माण्हुनि जे, ऐं तवाफ़ ओॾी महिल कराईंदा जॾहिं इन ॻोठ जा माण्हू हज में तवाफ़ कंदा हूंदा या उमिरे में।
हालांकि न हिननि खे हज कराईंदा न हिन खां उमिरो कराईंदा, त माण्हू अचे चवंदा मूं साईंअ खे ॾिठो तवाफ़ में, इहो आहे। अच्छा, इंसान से बराह रास्त बात करना, इंसान बनकर नज़र आना, यानी ही तव्हां सां इंसान थी ॻाल्हाईंदा। जेकॾहिं न अथव क़ुर पेट में जी माना न अथव पेट में त तव्हां सम्झो हे त को दोस्त आहे मुंहिंजो या को वॾो बुज़ुर्ग आहे। टियों, ओलिया शैतान को खुश करने के लिए इनको हवा में उड़ाना, तवाफ़ कराना, मालदार बनाना, उनको साहिब करामत मशहूर कंदा, इहो जिन्हनि जो कमु आहे। ऐं ब्रेक वठूं था। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। त शैतानी जिन जी पावर इहो आहे त इंसान सां सिधो सऊं बि ॻाल्हाए सघनि था ऐं नज़र बि अची सघनि था। क़ुर छा थो चए? रब साईं क़ुर फरमाए सूर अना में, इन शयातीन, त इहे शैतान लयूहून इला ओलियाहूं, पंहिंजे दोस्तनि सां कचहरी कनि था, उनखे कन में जे ॻाल्हाइनि था, लू जादलूकुम, त उन्हनि खे अहिड़ियूं पॉइंटूं ॾींदा जो नेक माण्हुनि सां बहस करे उनखे हाराइनि। इन अततुमूं, जे इन्हीअ जे असर में अची वेंदव, इन कुमल मुशरिकूं, त तव्हां शिरक में हलिया वेंदव। रसूल सलम छा थो फरमाए? कंहिं पुछो त सल उनास नबी सलाह सलम अन कुहान, चई साईं के हिकिड़ा आहिनि इंसान जेके जादूगरनि वांगुरु आहिनि। त रसूल सलम फरमाए सही बुखारी, इन्नहूं लैसू बिशैइन, त चई न इन्हनि वटि का शइ कान्हे। फ़क़ालू या रसूल अल्लाह, चई अलाह जा रसूल सलम, फ़इन्नहूं युहद्दिसून बिशैइन, त चई हीअ त असांखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था जेके असांजे घर जूं ॻाल्हियूं आहिनि, ऐं यकून हक़नि उहे ॻाल्हि सचूं थियूं निकिरनि। हीअ किथां था आणनि इहे जेके पीर वेठा आहिनि? फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी कंहिं फरमायो त तिलकल कलमत मिनल हक़ यख़्तुफ़ा जिन्नी, ऐं इहो जेको घर जी ख़बर आहे तव्हांजी सीक्रेट, इहो जिन उतां खणी थो अचे, युकिर कुहा फ़ी उज़न वली, ऐं उहो अचे पंहिंजे हिन दोस्त जे कन में थो विझे। करकरतुल दजाजा, इहो ईअं थो उनजे कन में ॻाल्हाए ॼण कंदा कुट 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 कुट, ऐं उन हिकिड़ी सची ॻाल्हि सां गॾु 100 कूड़ियूं भणी थो छॾे। इहा कुट कुट छा आहे? इहो कुट कुट आहे मोर्स कोड, जेको शुरूअ में जॾहिं अञा मोबाइलूं ईजाद न थियूं त तव्हां पोस्ट ऑफिस में वेंदव त कंदा टुक 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 टुक, ऐं अॻिलो वरी जो हिते बींदो हूंदो उहो वरी उनखे ख़बर आहे त हिन टुक टुक जो मतिलबु छा, उहो वरी अंग्रेज़ी में उनजी लिखंदो वेंदो। इहा लैंग्वेज इहे जेका आहे, छो त शैतान हुन सां अरबी ॻाल्हाए, सिंधी ॻाल्हाए, फ़ारसी कहिड़ी ॿोली ॻाल्हाए, न हिननि खे इहो मोर्स कोड ॾींदा। पोइ जॾहिं हुन कन में वञी कंदो कुट 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 कुट। हाणे क़ुर नबी साईं छा थो चए ॿुधो, फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तिलक कलमतुन, इहा जेका ॻाल्हि जेका सीक्रेट ई मिनल हक़ जेका सची थी निकिरे, यख़्तुफ़ा जिनी, इहो शैतानी जिन जो उतां खणी थो अचे। युकर कुरहा फ़ी उज़न वली, पोइ कन में कुर कुर करे विझेसि थो, करकतुल दजाज, जीअं कुकुड़ कंदो आहे कुट 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 कुट, ऐं यख़्लितून फ़ी अक्सर मायत कज़बन, हिकिड़ी ॻाल्हि सची ॿुधाए वरी हुन पीर जे कन में 100 कूड़ भणी छॾींदा। वरी तव्हां तर्जुमो चओ त मां तव्हांखे ॿुधाए थो। आज असां ने फरमाया कि ये बात खुदा की तरफ होती है कि जिसको शैतान सुनकर याद रखता है और उसको अपने दोस्त के कान में कुट कुट करके डाल देता है, जिस तरह मुर्गी कुट कुट करती है, फिर ये उसमें 100 से ज़्यादा झूठ मिला लेता है। चेतो त अल्लाह तो फरमाए, या बनी आदम ला यफ्तिन्नकुम शैतान, चेतो मां वार्निंग ॾियांव थो, अल्लाह तो चए त तव्हांखे शैतान फितने में न विझे। कमा अख़रज अबीकुम मिनल जन्नत, जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम बीबी हवा खे जन्नत मां कढाए छॾियईं, हुनखे वञी चई फलाणो पनु खाओ। जॾहिं हुननि पन खाधा, यंज़ अनहुमा लिबासुमा, इहे पन खाइण सां उनजा कपिड़ा लही विया, उघाड़ा थी विया। ले युरी हुमा सुवातुमा, त हुनखे उघड़ ॾेखारियईं, एॾी बेइज़ती कई अथईं, ऐं तव्हां उनजे चवण में लॻंदव। इन्नहू यराकूं कबीलहू, इहे ऐं जो कबीलो तव्हांखे ॾिसे थो, मिन हईस ला तरोनुम, सूरत अल एराफ़ आहे नंबर 27, तव्हां नथा ॾिसी सघो।
अल्लाह फरमाए थो इन्नहू समीउन अलीम, अल्लाह ताला त तव्हांजी सभु ॻाल्हि ॿुधे थो। ॾिसो न, अल्लाह ताला इहो थो चवे त तव्हांजो मूंखे छॾे तव्हां मोलनि खां था घुरो, छो त मोल जे करे नेक आहिनि त जन्नत में वञो रूह, हिते त आहे ई कोन। हिन क़बर में कंहिं बि नेक जो रूह कोन्हे। रसूल सलम फरमायो त नेक माण्हूअ खे मरण साण ई फ़रिश्ता जन्नत में खणी था वञनि, उनजे रूह खे उते अछे पखीअ में विझी घुमाइनि था। त हिते आहे ई कुझु क़बर में कंहिंजी शइ कान। त अल्लाह ताला फरमाए थो त इहे जेके शयातीन जो असरु कंहिं ते थो थिए। हल उनबिकुम अला मन तनज़ुल शयातीन, चए थो मां तव्हांखे ॿुधायां क़ुर सूरह शोरा, इहे अलाह जो क़ुर आहे न, मां त पंहिंजे हथ जी ॻाल्हि कोन थो ठाहियां। चए थो त अलाह थो चए तव्हांखे ख़बर मां ॾसियां हिकिड़ी इंफॉर्मेशन त शैतान कंहिंसां नाज़ुल थी उन ते असरु था विझनि। तनज़ुल अला कुल अफ़ाकिन असीम, चई जेको माण्हू गुनाहगार ऐं कूड़ो हूंदो न उन सां शैतान तवजह, छो त कूड़ो माण्हू ॾाढो इंटेलिजेंट हूंदो आहे। हे जेके रुश्वत वठनि था वरी कागज़ ठाहिनि था, इंटेलिजेंट आहिनि न, तॾहिं त जस्टिफाए करे था वञनि। ऐं वरी हिते त इंसाफ़ आहे ई कोन। तव्हां राशि माण्हूअ ते कंदव वधि में एंटी करप्शन, त उहे वरी वेठा आहिनि, वरी उनखां ॾोकड़ो छॾे ॾींदा। वरी एहतसाब अदालत आहे, नेब आहे, उहे बि चवनि था इहो ई किसो लॻो पियो आहे। लेकिन अलाह चए थो इन्नहू लईस लहू सुल्तानुन, लेकिन चए थो इन्हनि जो पावर कोन हलंदो अलल लज़ीन आमनू अला रब यतक़ून, जेके ईमान वारा आहिनि अलाह ते तवकल कनि था। इन्नमा सुल्तानहू अलल लज़ीन यतवल्लौनहू, इन जो असर जिन्हनि शैतान जो उन ते हलंदो जेके सां यारी रखण जी कोशिशि कंदा। यारी केरु रखंदो? मां ज़ना कयां, मां रुश्वतूं खां, मां हराम खावां। हे जो हाणे वीचारा नौजवान पब्लिक सर्विस कमीशन जे ॿाहिरां वेठा आहिनि, इन्हनि सां ज़ुल्म थियो आहे न, इन्हनि रुश्वतूं खाधियूं आहिनि। इन ते त मां तव्हांखे प्रोग्राम अॻे में करे चुको आहियां त इहो जेको रुश्वतुनि जा कई क़िस्म आहिनि, पर हिकिड़े नौजवान खे हाणे जेको कल्ह मूं ॾिठो त चवनि पिया त जेको आहे सो DSP लाइ 9 करोड़ ऐं असिस्टेंट कमिश्नर 7 करोड़, मुख़्तियार लाइ 4 करोड़। मां कोन थो चवां, मां त ॾिठो कल्ह एडवर्टाइज जेका अचे पई। हाणे जेकॾहिं तव्हां हिकिड़े माण्हूअ खे DSP 9 करोड़ वठी खणो था ऐं नाअहल आहे, या असिस्टेंट कमिश्नर तव्हां हुन खां 7 करोड़ था वठो, नाअहल आहे, त छा कंदो इहो? नाअहल वेंदा ऑफिस में वेहंदा, पहिरीं त पैसा कढंदा, छो त थी सघे थो कंहिं वटि 9 करोड़ न हुजनि, कंहिं वॾेरे खे चवंदी बाबा मुंहिंजो पुटु DSP थिए थो, तव्हांखे 3 महीननि में पैसा कढी ॾींदासीं, इहो कर्ज़ु खणंदा हूंदा। हाणे मूंखे ॿुधायो त इहो जेको नासूर इन इंजेक्ट कयो थो वञे मुआशिरे में, ॾोकड़नि ते नौकरियूं ॾेई, इहा त कैंसर असांखे एंड ताईं कान छॾींदी। कल्ह मां मीटिंग में हुउसि PAC जी, प्रोविंशियल पंहिंजो ऑडिट कंपनी, माना जेका ऑब्जेक्शन जेके कनि था प्रोग्रामनि ते या इनमें, इन जी मीटिंग जंहिंजो निसार खोड़ो जेको सो हेड हो, मां उन में वेठो हुउसि, हिते को वासा खे रिप्रेज़ेंट पे कयमि। त उते जेके वेठा हुआ जिन खां सुवाल कनि पिया त ईअं पियो लॻे ॼण पढ़ियल ई कोन्हनि के। मूंखे त अफ़सोस थियो उन्हनि जी क़ाबिलियत, पुछे पियो तुंहिंजो अदा तुंहिंजो पंहिंजो कंसल्टेंट केरु आहे? न हाणे इंजीनियर आहे, AC आहे, उनखे ख़बर न आहे त जेका प्रोजेक्ट जे मथां सुपरविजन कंदो उनजो नालो छा आहे। पोइ अहिड़ा माण्हू मिलंदा न तव्हांखे। पोइ इहे जेके DSP असिस्टेंट कमिश्नर इंसाफ़ कंदा कॾहिं कोन्हे, या कैंसर आहे जेका एंड ताईं कंदी। त जेके माण्हू इहे रुश्वत वठनि था, मां थो चवां ख़ुदा जो कसम आहे, इहे माण्हू न सिर्फ़ु पंहिंजो औलाद तबाह थींदो, पर इहे माण्हू तबाह थींदा ऐं चरिया थींदा, छो त ज़ुल्म था कनि। ऐं नतीजो छा थो थिए, कि जंहिं मेरिट वारे खे नौकिरी नथी मिले त उहो त चरियो थी वेंदो। जंहिं महिनत करे कमायो आहे, जंहिं महिनत करे पढ़ाई कई आहे, पोइ छा जूं डिग्रियूं? पोइ डिग्रियूं पोइ ख़तमु, पोइ कूड़ियूं डिग्रियूं पियूं हलंदियूं। जॾहिं पैसनि ते नौकिरी आहे त पोइ डिग्री बि कूड़ी हली वेंदी, तालीम ख़तमु। इहो ज़ुल्म आहे मुल्क सां। भला ॿियनि कमनि में तव्हां वठो था, ठीकु आहे, पर अहिड़ो करणु माना अहिड़ो ॿिज विझणु, गंद जेको सरकार में खणी अचनि, त अलाह जो ख़ौफ़ नथो थिए? कि जज आहिनि चङा आहिनि, वीचारनि ते एक्शन कंदा, वरी मथां वरी सिस्टम ठहियो पिया, वरी हणिजो त इहो बसि ख़तमु, काॾे वञिजे। अलाह फरमाए थो वमन यत्तख़िज़ शैतान वलियन मिन दूनिल्लाह, जेको शैतान सां यारी थो रखे, उन जे असर में अची थो वञे, उन सां कॉन्टेक्ट में अची थो वञे, फ़क़त ख़सर ख़ुसराननि मुबीना, त हिन पंहिंजो वॾो खसारो करे छॾियो। अलाह चए थो त हिन शैतान खे मूं पाण पावर ॾिनो आहे। चए थो वमा कालू अलैहि मिन सुल्तान, चए थो अलाह साईं चए थो मां चाहियां त इन्हनि खे इहो पावर न ॾियां त तव्हां सां मिलनि, तव्हां खां ॻाल्हाइनि, तव्हांजे कन में सुसपुस कनि, तव्हांखे हवा में खणी पंहिंजे मुरीदनि ते असरु, तव्हां ते इम्प्रेशन विझनि।
इला लिनालम, पर मां इन लाइ हिननि खे पावर ॾिनो आहे त मूंखे बि त जन्नत जा माण्हू खपनि, त मां बि त मालूम कयां मई यूमिन बिल आख़िरत, केरु आहे जेको आख़िरत ते यकीन थो करे, केरु आहे जेको हिन क़ुर खे या जेका वैक्सीन आहे इन खे पढ़ी माना थो करे त हिन शैताननि खां बचे। चए थो त मूंखे बि ख़बर पए त आख़िरत ते केरु थो यकीन करे, मिमई हूअ मिनहा मिन शक, न शक कंहिंखे आहे त मरण खां पोइ उथणु कोन्ह थींदो। रब कला कुल शइ हफ़ीज़, अलाह हर शइ हाफ़िज़ आहे। शैतान जिन जो ॿियो पावर आहे त ओलिया शैतानों को खुश करने के लिए हवा में उड़ाना, बग़ैर अरफात के उड़ा कर तवाफ़ कराना, मालदार बन साहब करा मशहूरु करा। यानी ही चवंदा त साईं हज ते थो वञे, पोइ अरफात कोन वठी वेंदसि, ॿिया सभु हुन खां रसूम जे अरफात न वियो त हज ई कोन्ह थींदो। अरफात भली 10 सेकंड लाइ बि वञे, उतां पासो करे हुनखे वञी, ऐं ख़ासि तौर तवाफ़ तॾहिं कराईंदा जॾहिं इन जा ॻोठ जा माण्हू उते हूंदा, त जीअं हिते अची चवनि त बाबा साईं जेको सो तवाफ़ में ॾिठमि त हू चवंदा दादा साईं हज ते ई कोन वियो, असां वटि वेठो हो, माना हाणे साईं पको पीर थी वियो। बहरहाल ॻाल्हि इहा आहे त हीअ पार्ट 1 आहे इनशाला, ऐं अॻे जुमे ते मां कोन आहियां, शायदि अॻे जुमे ते वरी इहे पार्ट 1 रिपीट थींदो, पर उनखां नेक्स्ट जुमे ते इनशाला इन जो पार्ट 2 मां ॿुधाईंदुसि, त अॻिते ॿुधायां त जीअं असांखे अलाह क़ुर में आयतूं ॾिनियूं आहिनि शैतान खां बचण जे लाइ, त तव्हां पढ़ी इन खां बचो न, जन्नत कमायो न। बाक़ी हाणे जेके रिश्वत वठनि था, त मां त उनखे हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि त जेको टोटल तोखे पैसा तोखे नसीब में मिलणा आहिनि न, उहे चेंज कोन्ह थींदा, पोइ तव्हां हराम करे वठो, हलाल करे वठो। चांवरनि जा दाणा जेके तव्हांखे खाइणा आहिनि उहे थींदा, जे 2-3 दाणा वधीक तव्हांजे वात में पइजी विया ऐं मरी वियो त उहे वरी गुसुल करण वारा उहे बि कढंदा, जो तव्हांजा दाणा ई कोन। बाक़ी अॻिते तव्हांजी मर्ज़ी आहे। बहरहाल प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिए थो। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।